निस्बत ऐं तनासुब यूनिट 6 मश्क 6.1 निस्बत के घटाए बराबर सादो करियो। हाँ असांखे ही निस्बत मिलियल आहे, उनखे असां छा कंदासीं सादी सूरत में आणींदासीं, पर निस्बत जे बराबर आणींदासीं। ठीक है। हाँ ही क्वेश्चन नंबर आहे नंबर 1 4 4 निस्बत 50। हाँ असां इनके जेको आहे सो 4 निस्बत 50 के असां 4 भाङे 50 बि लिखी सघूं था। हमेशह निस्बत के अणपूर में अणपूर के निस्बत में असां आणी सघूं था। ईअं खणी चइजे त ही जेका सो निस्बत ऐं जी ॿी शक्ल जेको आहे सो अणपूरा ऐं अणपूर जी ॿी शक्ल छा आहे निस्बत आहे। ठीक है। हमेशह असां इनखे ॿिनि सूरत में लिखी सघूं था। तंहिं करे असां इनखे सादी सूरत में आणण जे लाइ असां छा कंदासीं पहिरियों अणपूर में आणींदासीं। ठीक आहे। पोइ उन खां पोइ उनखे असां वरी छा में आणींदासीं जेका सो निस्बत में आणींदासीं। हाणे 4 भाङे 50 हिन ते खोड़ो हणंदासीं। कहिड़ो खोड़ो लॻे थो ॿिके जो लॻे थो ॿिडूं 4 ॿिडूं 4 1 5 10 5 2 10 बराबर 2 भाङे 25। हाणे 2 भाङे 25 के ॿियो खोड़ो जेकर को लॻंदो त हणंदासीं। हाणे 2 भाङे 25 के को खोड़ो नथो लॻे, तंहिं करे हाणे असां वरी साॻी सूरत में आणींदासीं छा में निस्बत में, यानी कि 2 निस्बत 25। ही छा थियो हिनजी सादी सूरत में अची वई। हाणे ॿियो क्वेश्चन हलूं था 0.8 0.8 के वरी असां साॻे नमूने सां पर अणपूर में आणींदासीं। उन खां पोइ सादी सूरत में आणे वरी पोइ उनखे छा में आणींदासीं निस्बत में आणींदासीं। 0.8 भाङे 72। हाणे हिन ते कहिड़ो खोड़ो लॻे थो 8 ते मिसाल जी ॻाल्हि आहे चौके जो हणूं था। ॿी चौंक 8 ऐं 1 चौंक 4 बाक़ी बचा 3 ॾे ॿिनि खे छा 32 8 चौंक 32 बराबर 0.2 भाङे 18। ठीक। हाणे असां हिनखे वरी छा में आणींदासीं निस्बत में 0.2 निस्बत 18। ही छा थियो सादी में सादी सूरत में असां हिनखे आंदोसीं। हाणे ॿियो आहे 5/6 यानी कि 5 भाङे 6 लिखी सघूं था। निस्बत 3 भाङे 10 यानी 3/10 माना 3 भाङे 10। ठीक है। हीअ हाणे अॻे में असां जेको सो ॿई सां जेके असांखे अणपूर मिलियल आहिनि, हाणे असां हिनखे छा में आणींदासीं सादी सूरत में आणींदासीं। त सादी सूरत में आणण लाइ छा कंदासीं हाणे 6 ऐं 10 जी छा कंदासीं असां नंढिया भञपत लहंदासीं। त 6 ऐं 10 जी नंढिया भञपत जेकी निकिरंदी उहा उनखे छा कंदासीं ज़र्ब कंदासीं। हाणे 5 भाङे 6 ऐं 10 जी नंढी भञपत निकिरे थी 60। ठीक आहे। उनखे वरी हिन सां ज़र्ब कंदासीं निस्बत 3 भाङे 10 ज़रबिया 60। ठीक आहे। हाणे हिनखे ॾियूं था 1 हेठां। हाणे खोड़ो लॻंदो 1 छका 6 10 छका 60 10 दफ़ा लॻो 1 10 छॾा 60 हिनखे 6 दफ़ा लॻो बराबर ये पाण ज़र्ब कंदासीं 50 निस्बत ऐं 6 8 छका 18 50 निस्बत 18। हाणे हिनखे खोड़ो जेकर ॿियो लॻंदो त असां हणंदासीं। हाणे 50 ऐं 18 खे जेको आहे सो ॿियो कहिड़ो खोड़ो लॻे थो ॿिके जो लॻे थो 50 ते 50 ते लॻंदो 25 दफ़ा निस्बत 18 खे 9 दफ़ा। ठीक। हाणे हीअ थिया जो लोएस्ट फॉर्म में इक्विवेलेंट। हाणे 25 निस्बत 9 जेको आहे हीअ जेको आहे इक्विवेलेंट आहे छाजे 5 भाङे 6 निस्बत 3 भाङे 10 जे छा आहे इक्विवेलेंट आहे, यानी कि बराबर आहे लोएस्ट फॉर्म में। हाणे असां वरी हल कंदासीं 2 भाङे 3 2 भाङे 3 निस्बत 5। ठीक आहे। 2 भाङे 3 निस्बत 5। हाणे साॻे नमूने सां असां छा कंदासीं 3 ऐं 1 जी नंढिया भञपत लहंदासीं त असांखे वरी छा मिलंदो 3 मिलंदो। हाणे 3 खे छा कंदासीं ॿिन्हिनि पासे असां छा कंदासीं ज़र्ब कंदासीं बराबर
भाङे 3 ज़रबिया 3 निस्बत 5 भाङे 1 ज़रबिया 3। हाँ खोड़ लगंदो 1 टुकी 3 1 टुकी 3। हाँ हिन ते खोड़ नथो लगे बराबर 1 × 2 निस्बत 5 15। हाँ इन जो लोएस्ट फॉर्म में जो आयो 2 निस्बत जो 15 आयो। माना 2 निस्बत 15 इक्विवेलेंट आ लोएस्ट फॉर्म में 2 भाङे 3 निस्बत 5 जी। हाँ 1 भाङे 3 खे हल कंदासीं। 1 भाङे 3 निस्बत 1 भाङे 6 निस्बत 1 भाङे 9। हाँ इन में 3 रक़मूं आहिनि। हाँ 3 6 9 जी जी नंढिया भॼ निकिरंदी छा निकिरंदी 9 निकिरंदी। ठीक है। हाँ उन 9 के असां सभिनी सां ज़रब कंदासीं बराबर 1 भाङे 3 ज़रबिया 9 निस्बत 1 भाङे 6 ज़रबिया 9 निस्बत 1 भाङे 9 ज़रबिया 9। हाँ खोड़ लगंदो 1 टुकी 3 3 टुकी 9 हिन ते बि खोड़ लगंदो टुके जो 2 टुकी 6 3 टुकी 9। ठीक है। हिन असां 1 ॾेई सघूं था। हाँ ही 1 × 9 1 × 9। ठीक है। हाँ हिन असां हेठां 1 ॾियूं था। हाँ ही जो बचो मथा जो बचो मथा पाण ज़रब कंदासीं 1 टुकी 3 हेठां 1 1 1 निस्बत उन पासे ॾांहुं 1 टुकी 3 हेठां 1 ॾूं 2 निस्बत होॾां थींदो 1 1 1 हेठां 1 1 1। ठीक है। हाँ असां हिनखे लिखी सघूं था त जीअं त हेठां जेको हूंदो आहे 1 उहो असां जे कढी छॾियूं त बि उन सां को मसइलो कोन्हे को असां कढी सघूं था। तंहिं करे असां हिनखे लिखंदासीं 3 निस्बत 2 3 भाङे 2 निस्बत 1। ठीक है। हाँ ही छा थियो हिन जो लोएस्ट फॉर्म में थियो जेको इक्विवेलेंट थींदो छाजे 1 भाङे 3 निस्बत 1 भाङे 6 निस्बत 1 भाङे 9 जी। हाँ असां हल कंदासीं नंबर 20 आहे यानी कि 6 1 ॾाई 5 5 निस्बत 5 निस्बत 5 ॾाई 8। हाँ 1 ॾाई 5 खे असां ॾाई कढण लाइ छा कंदासीं 15 भाङे लिखंदासीं 10। ॾाई जी जॻह ते 1 लिखंदासीं अंग जी जॻह ते ॿुड़ी ॾींदासीं निस्बत 5 निस्बत 5 ॾाई 8। हाँ 5 ॾाई 8 जी असां जेका ॾाई कढंदासीं त छा थींदो 58 भाङे 10 थी वेंदो। सही आहे। हाणे असां इन जी छा लहंदासीं नंढिया भञपत 10 ऐं 10 ऐं 1 जी। त इन जी नंढिया भञपत छा निकिरंदी 10 निकिरंदी। हाणे उहे छा कंदासीं ज़रब कंदासीं ॿिन्ही पासे खां टिनी पासे खां। ठीक आहे। हाणे जेका सो 15 भाङे 10 ज़रबिया 10 निस्बत 5 ज़रबिया 10 निस्बत 58 भाङे 10 ज़रबिया 10। ठीक है। 1 ॾा 10 1 ॾा 10। ठीक है। 1 ॾा 10 1 ॾा 10 ये ख़त्म थी। बाक़ी घणा बचा 1 15 15 निस्बत 15 50 निस्बत ये थिया 58। ठीक है। 15 50 ऐं 58 छा थियो निस्बत यानी कि लोएस्ट फॉर्म में अची वियो। हणूं था अॻिते हेठि मिलियल निस्बत खे आम अणपुर में तब्दील करियो। हाणे असां हिनखे छा कंदासीं आम अणपुर में तब्दील कंदासीं 150 रुपया ऐं 180 रुपया। सभ खां पहिरियां असां 150 ऐं 180 खे छा आणींदासीं निस्बत में आणींदासीं यानी कि 150 निस्बत 180। हाँ इनके तव्हांखे ख़बर आहे त असां
आम अनपुर में आणे सघूं था। कहिड़े नमूने सां आणींदासीं 150 खे अपान 180, ठीक है, फ्रैक्शन में आणींदासीं। हाणे असां 150 ऐं 180 खे छा कंदासीं लोएस्ट फॉर्म में आणींदासीं, ठीक है, आम नमूने छा कंदासीं लोएस्ट फॉर्म में। हाणे 150 ऐं 180 ते खोड़ो मिसाल जी ॻाल्हि आणूं था असां, ॿिके जो खोड़ो लॻंदो 7 × 14, 7 × 14, बाक़ी हिकु हेॾे वियो, अच्छा 10, 5 × 10, 9 × 8 ॿुड़ी बराबर 75/90। हाणे 75/90 ते अञा खोड़ो कहिड़ो लॻंदो, 5 जो खोड़ो आणूं था 15 जो, त 5 × 15 75 ऐं 6 × 15 90 बराबर 5/6। ही छा थियो आम अनपुर में अची वियो लोएस्ट फॉर्म में। हाणे 250 सेंटीमीटर ऐं 1 मीटर खे छा में आणींदासीं आम अनपुर में आणींदासीं, 250 सेंटीमीटर ऐं 1 मीटर खे, ठीकु आहे। तंहिंजे करे हाणे असां छा कंदासीं, जो जेको 1 मीटर आहे, हाणे ही मिसाल लिखूं था 250 सेंटीमीटर निस्बत 1 मीटर। हाणे 1 मीटर जेको आहे बराबर आहे 100 सेंटीमीटर जे मल्टीप्लाई कंदासीं 100 सां। छा जे कारण त जेके असां निस्बत तनासिब हमेशह जेको आहे सो लहंदा आहियूं, त उनजी जेकी क्वांटिटी हुजे उहा जेका क्वालिटी हुजे साॻी हुजे। जेकॾहिं हिकिड़ो सेंटीमीटर आहे त ॿियो सेंटीमीटर में हुजे, हिकिड़ो मीटर आहे त ॿियो मीटर में हुजे, 1 किलोग्राम में आहे त ॿियो बि किलोग्राम में हूंदो, या ग्राम में हूंदो त ॿियो ग्राम में हूंदो, तॾहिं ई असां उनजी निस्बत ऐं तनासिब लहंदासीं। जेकर चेंज आहे त उहा निस्बत तनासिब में न थी सघंदो, ठीकु आहे। हाणे 250, हाणे ही थिया वञी 100, ठीकु आहे, 250 निस्बत 100। हाणे असां हिनखे छा में आणींदासीं अनपुर में आणींदासीं, त 250/100, ठीकु आहे। हाणे 250/100 त हिन ते हाणे खोड़ो हणंदासीं, मिसाल जी ॻाल्हि आणूं था 50 जो, हिन ते 50 जो खोड़ो जेकर हणूं था असां 50 जो हिन ते 2 दफ़ा वियो ऐं 50 जो हिन ते घणा चकर वियो 2, 3, 4 दफ़ा, 4 दफ़ा 50 जो खोड़ो वियो, हिनखे 4/2। तव्हां हिनखे अञा लोएस्ट फॉर्म में बि लिखी सघो था, ठीकु आहे, 4/2, या तव्हां अञा बि हिन ते हणो खोड़ो 1 × 2, 2 × 4 बराबर 2/1 बि लिखी सघो था। पर असांखे छा आहे जो अनपुर लाहिणो आहे, तंहिं करे असां जेका हिनखे वधीक जेका सो डिवाइड न कंदासीं, सिर्फ़ु असां जेका सो लिखंदासीं छा 4/2 अनपुर वारी सूरत में, ठीकु आहे। हाणे क्वेश्चन आहे 700 ग्राम ऐं 2 किलोग्राम। जे तव्हांखे अॻे मां ॿुधाए चुको आहियां त जेका सो असांखे को बि हिकिड़ी जेका सो क्वालिटी जेका सो रखणी आहे, जीअं ग्रामनि में आहे त ग्रामनि में, जे किलोग्राम में आहे त किलोग्राम में। तंहिं करे असां हिकिड़े ई फॉर्म में जेका सो निस्बत ऐं तनासिब लहणा आहे हिकिड़ो ई फॉर्म में लिखंदासीं। त 700 ग्राम निस्बत 2 किलोग्राम मीन्स किलो में 1000 ग्राम पवंदा, यानी कि ही टोटल थिया वञी 2000 ग्राम, सही आहे। माना 700 निस्बत 2000 ग्राम। हाणे 700 खे असां
जेका सो वंड कंदासीं छा सां 2000 सां। ठीक है, हाँ असां हिनखे सिंप्लीफाई करण लाइ हीअं बि करे सघूं था त 2 ॿुड़ियूं हिन जो कढो 2 ॿुड़ियूं हिन जो कढो, बराबरि थियो 7/20 थिया। ठीक आहे, त हीअ छा थियो हिन जो लोएस्ट फॉर्म में अनपुर में अची वियो। हाणे हीअ 5 साल ऐं 3 महीना। हाणे हिकिड़ा आहिनि महीना ऐं ॿियो आहे साल, त हिकिड़े असां हिकिड़े ई फॉर्म में छा कंदासीं लिखंदासीं 5 साल ऐं 3 महीना, यानी कि 3 महीना। ठीक आहे, 5 साल में महीना घणा पवंदा 60। त हाणे हिनखे छा कंदासीं असां अनपुर में आणींदासीं 3/60। त हाणे हिन जो खोड़ लॻंदो टुके जो 1 टुकी 3 2 टुकी 6 ॿुड़ी बराबरि 1/20। ये छा थियो अनपुर में अची वियो। ठीक आहे, हाणे क्लास 6 जे साइंस जे हिकु टेस्ट पेपर में 45 शागिर्दनि मां फ़क़ति 25 शागिर्द पास थिया। पास ईंदड़ शागिर्दनि जी तइदाद में कुल शागिर्दनि जी तइदाद में निस्बत लहो। हाणे असां जेका सो जेके निस्बत लहंदासीं छा कुल ऐं पास ईंदड़ जे विच में, यानी कुल घणा आहिनि 45 शागिर्दनि 45 शागिर्द निस्बत ऐं पास घणा थिया 25 थिया। हाणे हीअ निस्बत थी वई 45 निस्बत 25। हाणे हिनखे असां जेका सिंप्लीफाई कयूं सारी सूरत में आणियूं त असां लिखंदासीं 45/25, यानी कि सभ खां पहिरियों असां हुन में छा आणींदासीं अनपुर में। हाणे खोड़ो असां आणींदासीं 5 जो मिसाल जी ॻाल्हि हणूं था 5 × 5 = 25 ना 5 × 45 बराबरि 9/5। त हिनखे साॻियो असां निस्बत में आणियूं त छा थींदो 9/5। माना हिन जी निस्बत जेकी आहे 9/5 आहे। अरशद जे हिक महीने जी कमाई 20,000 रुपया है। हिन जी माहवार कमाई ऐं ख़र्च जी पाण में निस्बत लहो। हिन जी माहवार कमाई ऐं ख़र्च जी पाण में निस्बत लहो जॾहिं त संदसि माहवार बचत 5,000 रुपया है। हाणे अरशद जी हिक महीने जी कमाई 20,000 रुपया है। हिन जी माहवार कमाई ऐं ख़र्च जी पाण में निस्बत लहो। हाणे असां सभ खां पहिरियों छा कंदासीं, हाणे ख़र्च घणो थियो हिन 20,000 कमाए थो ऐं हुनजो ख़र्चो निकालण तंहिं करे असां 20,000 मां कटौती कंदासीं 5,000 जेको बचाए थो त बराबरि छा थिया 15,000। माना हीअ ख़र्च करे थो 15,000 त निस्बत इन जी थींदी 20,000 निस्बत 15,000। माना ही कमाई ऐं ख़र्च जी निस्बत आहे। हाणे हिनखे असां जेकॾहिं सादी सूरत में आणियूं त छा कंदासीं अनपुर में आणींदासीं 20,000 भाङे 15,000। हाणे असां हिन जूं 3 ॿुड़ियूं कढंदासीं, हिन जूं 3 कढंदासीं त थींदा घणा 20/15 ऐं हिन खे अञा सिंप्लीफाई कंदासीं त 5 जो खोड़ लॻंदो 3 × 5 = 15 4 × 5 = 20 बराबरि 4/3। हीअ छा अनपुर में आहे ऐं हिनखे असां निस्बत में आणींदासीं त छा थींदो 4/3।